असद खान कुरैशी। स्टेज ते वेठल मुझा मोजिज़ भाइर आई सामू मुझा जेके दिलेर सिंध धरती जा दोदा जोधा वेठल बीठल सभिनी के अस्सलाम वालेकुम जी सिंध। चवंदा आहिनि त शहीद मरदा न आहिनि। मां पंहिंजे महबूब शहीद बशीर खान कुरैशी के भी सलाम पेश कयां थो। ॾिसंदो हूंदो। दोस्तो, कल मूंखे मेमण अस्पताल में मुझे भाउ मुझे दोस्त इरफान आलमानी हिकिड़ी क्लिप ॾेखारी जंहिंमें हिकिड़ो नंढड़ो छोकिरो पाणीअ में किरे पियो, वरी उथे पियो, वरी किरे पियो नशे में। त मूंखे दिलि में उहा ॻाल्हि लॻी, छो त असां बि औलाद वारा आहियूं। सिंध धरती जो जेको बि नौजवान बचो आहे या न्याणी आहे, मां हुनखे पंहिंजी न्याणी पंहिंजो पुटु वांगुरु सम्झंदो आहे, छो त हिकु सिंधी जी हैसियत सां। जेकॾहिं ॿियनि क़ौमुनि में हुजां त शायदि मां एतिरी मूंखे या न हुजे या गैरत, छो त सिंधी क़ौम हज़ारे सालनि खां गैरत वारी ज़िंदगी गुज़ारींदी आहे। ही कहिड़ा बेगैरत पैदा थिया आहिनि जेके नशो विकिणी असांजे मासूम ॿारनि खे उनजी ज़िंदगियुनि सां खेॾनि था। इंतिहाई ॾुख थियो। ॾुख सां गॾोगॾु कावड़ बि आई। मूं हुनखे चयो त यकदमि जेको आहे सो मुंहिंजी क्लिप रिकॉर्ड कर यार, मां थो अचां। ऐं उहा क्लिप जंहिं जंहिं ॾिठी हूंदी मुंहिंजो मां लॿाड़ कोन थो हणां। इंशाअल्लाह ताला हिन सां मुहाॾो सां अटकाईंदासीं। ठीकु आहे, अदाकार पंहिंजी जॻह ते। सिके जा ॿ रुख हूंदा आहिनि, हिकिड़ो साम्हूं हिकिड़ो बेग। हिकिड़ो उहो मां सिके जो रुख आहे जेको अदाकार आहे। सिके जो ॿियो रुख हीउ आहे जेको हिते बीठो आहे। अचो मूंसां मुहाॾो अटकायो। हिननि कुल्हनि लाश खयां आहिनि, हिननि कुल्हनि पंहिंजनि जोधनि जा लाश खयां आहिनि। न थकियाऊं न थकंदासीं। पंहिंजा असांजा विया आहिनि, पंहिंजा। मुंहिंजो रत वियो आहे, मुंहिंजा पंहिंजा महबूब विया आहिनि, मुंहिंजी पंहिंजी न्याणी वई आहे, मुंहिंजो पंहिंजो ॿियो सौटु वियो आहे। कुल्हनि ते लाश खयां आहिनि। मता हिननि खे भुल हुजे असद कुरैशी सिर्फ़ु अदाकारी थो करे। न, नॉट एट ऑल, बिल्कुलु न। हिकिड़ी माउ आहे जेका 9 महीना पेट में सरिंजदी आहे। ॿी माउ आहे जेका धरती माउ आहे, जेके असां माता चवंदा आहियूं। ता क़यामत असांखे साढे रखंदी। उनजो कर्ज़ आहे असांजे मथां त सच ॻाल्हायूं, पंहिंजे ईंदड़ नसुल खे बचायूं, उन्हनि मासूम ॿारनि खे बचायूं जेके अॻिते हली सिंध धरती जे लाइ पंहिंजो नालो पैदा कनि। ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त सिंध हुई, सिंधी माण्हू हुया। ईअं न थिए। ॿियो, हिते नारा लॻा आहिनि त मंशात विकिणनि ते लानत। अता लानत सां कुझु न थींदो। अमली तौर ते कमु कयो। थाणा खुलिया पिया आहिनि, कोर्टूं खुलियूं पयूं आहिनि। हिननि खे एतिरी जुरत कीअं थी जो एतिरा मासूम ॿार नशो था पिराइनि। आइस, हीरोइन, चर्स, ठर्रो, शराब सभु विकामजे थो। यार सिंधियुनि वस्तियुनि कहिड़ो ॾोह कयो? छा इन लाइ शहीद बशीर खान जदोजहद कई त सिंधियुनि खे कराची में आबाद कयूं, हिते पंहिंजी अक्सरियत पैदा कयूं, ॿियनि धारियुनि सां असां मुहाॾो अटकायूं, ॿियनि सां अॻिते निकिरी वञूं तालीम में। ही कराची हब आहे, सिंध जी गादी जो हंधु आहे। हिते जेको मौक़िया घणा आहिनि तालीम जे हवाले सां, कमाई जे हवाले सां, हर शइ जे हवाले सां। हे कहिड़ी कमाई आहे जेका तव्हां भड़वत वारी कमाई था खाओ? कमाइणो अथव त हलाल करे कमायो। दर्जी जो दुकान हुजे, होटल जो दुकान हुजे, कारखानो हुजे, या पंहिंजे मासूम ॿारनि ते नज़र रखो। कंहिंसां उथे थो, कंहिंसां वेहे थो, कंहिंसां खेॾे थो, कंहिंसां घुमे थो। ऐं ॿियो, हिते वॾा भगड़ पैदा थी चुका आहिनि। मासूम न्याणियुनि सां ज़्यादतियूं कनि था। छो त पीउ मां नथो ॾिसे त मुंहिंजी न्याणी केॾां वई, मुझे पुट नंढड़ो केॾां वियो, कंहिंसां उथे थो, कंहिंसां खेॾे थो, पोइ हथ माटनि था लाड़े घोड़ाड़े। ही छा थी वियो? पोइ सॼी ज़िंदगी जो ॾुख हिते पियो हूंदो दिलि में। रोईंदा रहंदा, उहा अमड़ रोईंदी, उहो पीउ बि रोईंदो रहंदो त मुंहिंजी न्याणी सां ज़्यादती थी, उनखे घोटारे मारे छॾियो। ख़ुदा राखियूं पटियो। धरती तव्हांजे पेरनि जे हेठों निकिरंदी थी वञे। हीअ धारियुनि जी लोथ, हीअ अफ़गाननि जी लोथ। तव्हां सीवियूं त ॾिठो हूंदो उन्हनि बेगरतनि पाकिस्तान जे झंडे जे अलावा
पंहिंजा झंडा लहराया अथनि। अञा हिननि खे छा खपे जेके मथे वेठियूं सघारियूं कुवतूं जेके असांजे मासूम ॿारनि खे खणी था वञनि। हिल वारो लामारो बाज़ वारो लामारो 6-6 महीना गायब। इन्हनि खे छो नथा खणनि? इन्हनि खां टिजनि था। रेंजर भी बीठी हुई, पुलिस भी बीठी हुई, इन्हनि छा छा न कयो। ऐं ईद वारे ॾींहुं जेके 4 ॾींहंनि खां पोइ हिते गुज़ारे थो अचनि पिया त सोरा गोड़ ते हुननि सां छा हशर कयूं सिंधी क़ौम सां। सिंधी असां वारा हीअं हथ पिया ॿधनि, हीअं पिया हथ ॿधनि। माना एतिरा असां लाचार बेवस थी विया आहियूं इन्हनि अॻवाननि जे साम्हूं। डिक्टेटर ज़ियाउल हक़ उन क्लाशनकोफ ॾिनी, उन हीरोइन ॾिनी। ऐं ही जेको असांजो सूरमो जेको पाण खे इमरान खान लाइ छा थो सॾराए, इन जे हूंदे हिते अॻवानी अची विया। परवेज़ मुशर्रफ जे दौर जे हूंदे हिते अॻवानी अची विया। हाणे जॾहिं अमेरिका हलियो वियो अफ़गानिस्तान मां, ही त पंहिंजे मुल्क वञनि न पा। हिते जेको असां झंडा फड़काइनि था, सिंधियुनि खे कुटनि था, मारनि था। ऐं ॿिया ही असांजे जेको हिन सिंधी वसदियुनि में नशो जेको खपाइनि था। ख़ुदा मां इन्हनि खे पुरज़ोर अपील थो कयां, तव्हां बि औलाद वारा आहियो, बचनि वारा आहियो, असांजे बचनि ते रहम कयो, ईंदड़ नस्ल ते रहम कयो। इन्हनि मां के इंजीनियर थींदा, के डॉक्टर थींदा, के पायलट थींदा। ख़ुदा कुझु रहम कयो। मां इन्हनि खे अपील थो कयां, या अल्लाह तूं ॿुध असांजी, त इन्हनि जे दिलनि में को रहम अचे त इहे नशे खां बाज़ अचनि, न खपाइनि। मां अल्लाह खे बि अपील कयां थो, छो त अल्लाह जेको आहे सभिनि जो आहे, हिंदू जो आहे, मुस्लमान जो आहे, क्रिश्चियननि जो आहे, इन नशे वारनि जो बि आहे। मन गैरत अचेनि। हाणे ॿियो त मां नथो चई सघां, घटि में घटि अल्लाह खे त ॿधाए सघां थो न। अचे त दिलि में थो घणो, पर छा कयूं, पंहिंजा सिंधी आहिनि। वरी बि गैरत थी अचे सिंध जे करे। मां बाकारे बाकारे हलियो वेंदुसि, तूं सॾु न ॾींदे त छा थियो। माउ त ॿिन्ही जी हिकिड़ी आहे, जेकॾहिं तूं भाउ न थिए त छा थी। बहरहाल उन क्लिप खां पोइ मां हिते आयुमि, मुंहिंजे दोस्तनि ॾाढो भलो ॻाल्हायो, बहितरीनु ॻाल्हायो। मां उन्हनि खे बि ख़राज तहसीन पेश कयां थो। मां शबीर राजपर खे बि ख़राज तहसीन पेश कयां थो, छो त 3 ॾींहं या 2 ॾींहं पहिरीं उन बि ते जेको सो एहतिजाज कयो हो इन नशे जे ख़िलाफ़। हिकु माण्हू चवंदा न, बीठल पाणी में पथर हणंदो त लहरूं पैदा थींदियूं। जेकॾहिं हिकु फुड़ो थींदो त समुंड बणिजी वेंदो आहे, दरिया बणिजी वेंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकु माण्हू पंहिंजो कमु पंहिंजे ज़िमे लॻाईंदो त इनशा अल्लाह ताला हितो इहे जेके नशे खपाइण वारा आहिनि, मुनशियात खपाइण वारा आहिनि, पाणी टपड़ गोल करे हलिया वेंदा। जेकॾहिं तव्हां हथ ते हथ रखी वेठा हूंदव ऐं बुज़दिल थी ज़िंदगी गुज़ारींदव त पोइ त भाई इहो थींदो। वॾा चई विया आहिनि, 100 साल गिदड़ जी ज़िंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं जी ज़िंदगी गुज़ारणु बहितर आहे। तव्हां गिदड़ वारी ज़िंदगी गुज़ारींदो या शींहं वारी ज़िंदगी गुज़ारींदो। बहरहाल अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। तव्हां टाइम कढी हिते आयो, असांखे ॿुधो, इन ते अमल कजो। सिर्फ़ु ॻाल्हियूं न, पंहिंजे बचनि खे बचायो। वरी हिकु दफ़ो चवां थो, पंहिंजे बचनि ते नज़र रखो, कड़ी नज़र रखो त कंहिंसां उथे थो, कंहिंसां वेहे थो, कंहिंसां खेॾे थो। छुड़वागी न, छुड़वागी जो ॿार ईअं थिए। तव्हांखे जेके बि औलाद आहे, पंहिंजे बचनि ते कड़ी नज़र रखिजो, ख़ासि करे न्याणियुनि ते नज़र रखो। हिकु दफ़ो मां ॿीहर चवां थो, सॼी सिंध में इहे वाक़िया थी चुका आहिनि। पोइ इहो ॾुख न वेंदो। असांजे हिते सीने में अलाए केतिरा ॾुख आहिनि। बज़ार थी आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे, संतनि जी धरती आहे, दरवेशनि जी धरती। ॾोट कयईं हिननि सां, हिननि फिरौन सां मां ॾोट कयईं। दर ते गोली हणी परून करे छॾियोसि। भेण वज़ीर आज़म हुयसि। अॻिते हली हुनजी भेण खे बि जेको आहे सो लियाकत बाग में गोलियुनि सां परून करे छॾियो। सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो। अॼु ॾींहं ते को पंजाबी खे क़तल कयो अथऊं, के पंजाबी खे फाही ॾिनी अथऊं, के पंजाबियुनि खे गोलियुनि सां परून कयो अथऊं, के वज़ीर आज़म खे या के वज़ीर खे। जवाबु ॾियो। सवाल तव्हांजे साम्हूं मां छॾियां थो, सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे? बाबा धरती तव्हांजे पेरनि हेठो वञी चुकी आहे। अफ़गाननि जी लोध, पठाणनि जी लोध, सिराकियुनि जी लोध, पंजाबियुनि जी लोध, बर्मियुनि जी लोध, ईराननि जी लोध, ऐं उन खां अलावा ॿिया ग़ैर मुल्की जेके आहिनि, जिन जा नाला तव्हांखे बि नथा अचनि, मूंखे बि नथा अचनि, पाण खे बंगाली ऐं बिहारी सॾाए उन्हनि जे विच में औरंगी टाउन में रहनि था। पोइ सिंधी केॾांहुं वेंदा? असां पहिरियों सिकंदा हुआसीं त सिंधी अचनि। मूंखे घटि में घटि 58 साल कराची में थी विया आहिनि। 35 खां 40 हज़ार सिंधियुनि जी आबादी हूंदी।
शहीद मंदल, रतनथला, NJV हाई स्कूल, मामा पारसी स्कूल, या पंहिंजो इहो जेको वफ़ाक़ी इदारा हुआ उन्हनि जा क्वार्टर जीअं गार्डन आहे, जमशेद रोड, जहांगीर रोड, फीडल बी एरिया, इन में सिंधी रहंदा हुआ। इहे आहे सिंधी। ही आबादियूं न हूं। शहीद बशीर खान कुरैशी ऐं उनजे साथियुनि ऐं ॿियनि गॾियल जदोजहद कई जो सिंधियुनि खे आबाद कयूं। इन करे कोन कयूं त तव्हां जेको असां हिते अची ऐं असांजे नसलुनि खे ख़राबु कयो ऐं नसलुनि खे तबाह कयो। इहे पठाण जेके आहिनि इन्हनि में केॾी ॿधी आहे। हिकिड़े पठाण खे धकु थो लॻे त कांवनि वांगुरु 100 पठाण गॾिजी थो वञे। हिकिड़े मुहाजिर खे धकु थो लॻे त 100 मुहाजिर गॾिजी थो वञे। रोड ब्लॉक था थी वञनि। तव्हां पाण में ॿधी छो था कयो? पाण में एको छो था कयो? छा थी वियो आहे तव्हांखे? तव्हांजी गैरत केॾांहुं हली वई आहे? पाण में ॿधी कयो भाउ, न त इहे पठाण घरनि में बि घिरी पवंदो। जीअं बंगालियुनि सां अशर थियो हो, मां हुन कहाणी खे नथो खोलियां। 70 लख नियाणियूं हामला थी वयूं हुयूं। तंहिंखां पोइ बांग्लादेश ठहियो। अॼु उहो बांग्लादेश असां खां तरक़ी में अॻिते आहे। हिकु दफ़ो ॿीहर मनशात फ्रेशन खे मां रिक्वेस्ट थो कयां, ख़ुदा रा पाण ते बि रहम कयो, सिंधी क़ौम ते रहम कयो, सिंधी क़ौम जे बचनि ते रहम कयो। इहो मनशात विकिरो करणु बंदि कयो, बंदि कयो विकिरो। इहो ज़हर बंदि कयो, इहा नस्ल कशी बंदि कयो। वधीक मां कुझु बि नथो चवां। नारे सिंध, जय सिंध।